नाज़िम, जीटीए बहरिया टाउन तरफा कराची में सिंधी ॻोठनि ते कब्ज़े की कोशिश ख़िलाफ़ वफ़ाक़ी वज़ीर असद उमर के ख़त लिखी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे जीटीए एमपीए रज़ाक रायमू सां। अस्सलाम वालेकुम रज़ाक रायमू साहब। जी वालेकुम सलाम। रज़ाक रायमू साहब, बहरिया टाउन कराची में सिंधी बसंतियनि ते क़ाबिज़ थियण लाइ मुसलसल चढ़ाइयूं करे रही आहे। मामले खे कीअं पिया ॾिसो? जी बिल्कुल वही ज्यादती है। असांजा जीडीए जा मेंबर मुलाकात भी थी है असद उमर साहब सां। उनमें असां ख़त भी ॾिनो असद उमर के फेडरल गवर्नमेंट के भी नोटिस वठणु खपे। सिंधी वसतियूं आहिनि तमामु पुराणियूं आहिनि जिनजी मालिकी उन्हनि वटि आहे, उन्हनि जा सर्वे नंबर्स आहिनि, उन्हनि खे ख़ाली कराए ऐं सॼो मुल्क सॼो जेको इहो इलाइक़ो हवाले कयो पियो वञे बहरिया टाउन जे, त उन ते असां बिल्कुलु जेको असां मुलाक़ात कई आहे उन में ख़त बि ॾिनो असद उमर साहब खे। रायमू साहब, अमल बावजूद बहरिया टाउन आख़िर पंहिंजे उहिदे ते छो क़ाइमु आहे ऐं सिंध सरकार जे किरदार खे कीअं था ॾिसो? ॾिसो था सिंध गवर्नमेंट उन्हनि सां मुलवस आहे, उन्हनि खे उन सिंधी माण्हुनि सां हमदर्दी कोई कोन्हे, न कोई सिंधी आबादियुनि सां हमदर्दी आहे जेके क़दीमी ऐं सालनि खां हिते रहनि पिया। उन्हनि जो मालिकाना हुकूक आहिनि, उन्हनि जी हर शइ आहे, पर उन्हनि खे मलिक रियाज़ सां हमदर्दी आहे जेको सॼो मुल्क कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं पोइ कोई माण्हू पुछण वारो कोन्हे। उनखे बैकग्राउंड सॼी पुलिस उनजे ताबे लॻी पई आहे, सिंध सरकार सॼी जेको आहे उनजी मातहत लॻी पई आहे, वणे ते कब्ज़ो करे वणे जंहिंखे ख़ाली कराए। सुप्रीम कोर्ट जा इंस्ट्रक्शन्स आहिनि ताकि जेके सवा जेके ॻोठाणा वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां बाउंड्री वाल ॾेई उन्हनि खे अलॻि करे, पर हुते उन जे बावजूद बि हुते ॻोठाणा जेके वेठा आहिनि उन्हनि जो ज़मीननि ते कब्ज़ा करे ज़बरदस्ती पुलिस गर्दी में ऐं उन्हनि पंहिंजी ज़ाती बहरिया सिक्योरिटी में उन्हनि खे बैकग्राउंड बैकअप सॼो जेको आहे सिंध गवर्नमेंट जो आहे। त असां त हुन शइ जी मज़म्मत कयूं था, जंहिंजी मालिकी आहे जंहिंजो हक़ आहे उनखे मिलणु खपे। छो हर शइ ते क़ाबिज़ जेको आहे सिंध गवर्नमेंट खे होश कोन थो अचे जो आवाम जी हिमायत जे बजाए हिकिड़ो मलिक रियाज़ आहे पैसे जी चमक दमक ते सिर्फ़ु उनजी हिमायत कई थी वञे, इहा त सरासर ज़्यादती आहे। रज़ाक रायमू साहब, मेरा टीवी सां ॻाल्हाइण जी महिरबानी। महिरबानी।